अस्सलाम वालेकुम। अच्छा दोस्तों, अॼु असां वरी हिकिड़ो ॿियो टॉपिक बि डिस्कस कयूंसि था। त हिन में ही नंढा टॉपिक हूंदा आहिनि, पर यूं सम्झो कि ॾाढा इम्पोर्टेंट आहिनि। जेकॾहिं अहिड़ो को क्वेश्चन अची थो वञे त उन खे माण्हू खे ख़बर न आहे डील करण जी, त स्कोर तव्हांजो जेको कैश वारो स्कोर आहे उहो तव्हां खां हलियो वेंदो। ठीकु आहे। त इन सिलसिले में मां हिकिड़ी नंढी कोशिशि कई आहे त हीअ तव्हां सां थोरो टॉपिक डिस्कस करे वठां। इन में तव्हांखे सिर्फ़ु सम्झ में अचे त बाबा हीअ टॉपिक्स आहिनि कीअं, हिन खे डील कीअं कजे। ठीकु आहे। त हिन में हूंदा आहिनि मुख़्तलिफ़ एराबनि वारा जेके साॻिया लफ़्ज़ हूंदा आहिनि। मतिलबु लफ़्ज़ साॻियो हूंदो, उन जी जेका मीनिंग आहे उहा डिफरेंट हूंदी आहे। सिर्फ़ु असां उन खे ज़बर ज़ेर जेकॾहिं ॾींदासीं त उहे वर्ड चेंज थी वेंदा। मुख़्तलिफ़ हीअ आहे पंहिंजो जनरल सिंधी लाइ। मुख़्तलिफ़ एराबनि वारा साॻिया लफ़्ज़। अच्छा, हिन में ईअं हूंदो त जेको वर्ड हूंदो तक़रीबन सेम हूंदो, उन खे असां ज़बर ज़ेर या पेश ॾींदासीं त उन जी जेका माना आहे उहा चेंज थी वेंदी। असां हिते डिस्कस कयूं था, एग्ज़ाम्पल असां ॾेई तव्हांखे सम्झण जी कोशिशि कयूं था। मिसाल जीअं वर्ड आहे अन्न, ही वर्ड आहे अन्न, इन जी माना थींदी अनाज। ठीकु आहे। पर इन वर्ड खे असां जेकॾहिं पेश कंदासीं, पेश ॾींदासीं उन, इहो मतिलबु पशम, रिढ जी जेका पशम आहे। ठीकु आहे। ऐं असां वरी इन खे अञा उन बि यूज़ कंदासीं, मीन्स हुन, जीअं असां ज़मीर तौरु यूज़ कंदा आहियूं हुन या इन खे त मां चई छॾियो, मिसाल तौरु चवंदा आहियूं असां। त अहिड़े हिसाब सां ही वर्ड त साॻियो ई आहे, पर असां इन खे ज़बर ज़ेर पेश ॾींदासीं त इन्हनि जी जेका मीनिंग आहे उहा तक़रीबन चेंज थी वेंदी। अच्छा, ॿियो वर्ड आहे पाण वटि अखर, हीअ आहे अखर। इन्हनि जी माना आहे, हिन खे ज़बर सां ॾींदासीं त इहो थींदो छरण जो पूर, छरण जो पूर। उन खां पोइ जेकॾहिं असां हिन खे अखर चवंदासीं, अखर, ही अखर, त हिन जी जेका माना आहे उहा थींदी सूर तख़्ती, अल्फ़ाबेट जंहिंखे चऊं पाण। ठीकु आहे। ऐं वरी असां इन खे जेकॾहिं वरी असां ॿिए तरह लिखंदासीं, अखर मीन्स नसीहत, इंस्ट्रक्शन। ठीकु आहे। सबक़ु। त अहिड़े हिसाब सां हे जेके वर्ड आहिनि, इन्हनि जो जेको चऊं लफ़्ज़ हूंदो उहो सेम हूंदो। एराबियूं असां ॾींदासीं, मतिलबु लफ़्ज़ में असां ज़बर ज़ेर ऐं पेश जेकॾहिं चेंज कंदासीं त उन्हनि जी मीनिंग चेंज थी वेंदी। हाणे हिन में आहे वर्ड आहे पुट, ही पुट मीन्स फर्ज़ंद। हिते असां वरी ॾींदासीं पुट, ही जमो आहे, पुट माना घणा, मोर देन वन, घणा पुट। ठीकु आहे, ॿिनि खां वधीक। ऐं उन खां पोइ असां हिन खे वरी असां जॾहिं ज़ेर ॾींदासीं त हे थींदो पिट पारातो, बददुआ जंहिंखे चऊं। उन खां पोइ वरी पट असां चवंदासीं हिन खे, कंहिंखे चवंदा आहियूं असां बाबा ही जेको चऊं त को गुलाब जो गुल आहे या को ॿूटो आहे, काइंडली न पट। ठीकु आहे। हिन खे असां शब्द ॾींदासीं आख़िर में, ही हिन टाइप जी असां ॾींदासीं ज़बर ॾेई, त हीअ थींदो माना कंहिं शइ खे खोलणु, छिक ॾेई कढणु ॿाहिरि, खोलणु, छिक ॾेई कढणु। ठीकु आहे। उन खां पोइ अहर लफ़्ज़ आहे, अहर, ही अहर, अहर हिकु सरिहं जो क़िस्म आहे। ठीकु आहे। सरिहं जो क़िस्म। ऐं अहर सहारे खे बि चइबो आहे, ही अहर सहारे खे बि चइबो आहे।
ठीक है। उन्हीं खां पोइ अर जेकॾहिं लफ़्ज़ आहे अर चइबो आहे प्यार खे। ऐं वरी आर जेकी हूंदी आहे आर असां हिनखे अलमंदा ॾींदासीं, आर ॾींदासीं असां हिनखे अलमंदा सां। त हीअ थींदो हिकिड़ो टोपे ॾियण लाइ हिकिड़ो औज़ार हूंदो आहे, टोपे ॾियण लाइ हिकिड़ो औज़ार हूंदो आहे, त उहो आर थी पवंदी। ठीकु आहे। ऐं हिकिड़ो हूंदो आहे पल, माना गाह जो क़िस्म हिकिड़ो पल हूंदो आहे। हीअ वर्ड आहे पल, हिनखे चइबो आहे पले। पले इहो छा आहे, हिकिड़ो गाह जो क़िस्म आहे, गाह जो क़िस्म। ऐं ॿियो जेको हूंदी आहे पुले, हीअ पल माना गाह जो क़िस्म, हीअ आहे पुले। पुल छा हूंदी आहे, हिकिड़ी मोरी टाइप हूंदी आहे, ब्रिज चऊं हा, नंढी संढी ब्रिज खे तव्हां चई सघो था। ठीकु आहे। हीअ पुले, हीअ पल, हीअ पुले। ऐं ॿियो तव्हांजो वर्ड आहे पल। हीअ पल वर्ड जी माना आहे घड़ी। घड़ी वाच न ही, हीअ सात माना हिकिड़ो लम्हो जंहिंखे चऊं पाण। ठीकु आहे, लम्हो बि चई सघूं था। अहिड़े हिसाब सां वर्ड आहे भॼणु, भॼणु, भॼणु। भॼण जी माना आहे डोड़णु। ठीकु आहे। ऐं ॿियो आहे भिॼणु, हिनखे असां हेठां ज़ेर ॾींदासीं, हीअ ज़ेर ॾिनीसीं, भिॼणु। त इन जी माना थी वई पुसी वञणु, आलो थियणु, पुसी वञणु। ठीकु आहे, या आलो थियणु। उन्ही खां पोइ ॿियो आहे भॼणु। हीअ भॼणु माना टुकड़ा टुकड़ा करणु या टुकड़ा टुकड़ा थियणु। त इन हिसाब सां जेकॾहिं असां ॿिए वर्ड खे डिस्कस कयूं त मिठो लफ़्ज़ आहे मिठो। हीअ PCS 2003 में आयल आहे। मिठो मतिलबु मिठाण सां भरियल, मिठाण सां भरियल। ठीकु आहे। उन खां पोइ मिठू, मिठू असां तोते खे चवंदा आहियूं। हीअ मिठू, मिठू मीन्स तोतो। ऐं उन खां पोइ मठो, मठो जेकॾहिं असां हिनखे मथां ज़बर ॾींदासीं त मठो माना अणवणंदड़, डिसलाइक्ड। ठीकु आहे। अहिड़ी तरह सां जेकॾहिं असां वर्ड ॾिसंदासीं त असांखे काफ़ी वर्ड मिली वेंदा। इहे तव्हांखे ईज़िली मिली वेंदा किताबनि मां बि, या तव्हांखे जेके जनरल सिंधी जा जेके बि तव्हांखे बुक्स ऐं मटीरियल हूंदो काफ़ी तव्हांखे मिली सघनि था। ईअं असां सम्झोसीं, सोचियोसीं त थोरो तव्हां सां डिस्कस कयूं। हीअ नंढिड़ो टॉपिक हुयो पर क़ीमती आहे। इहो इन सिलसिले में जेकॾहिं 10 मार्कुनि जो अहिड़ो सुवालु अची थो वञे ऐं तव्हांखे बिल्कुलु ख़बर न आहे हिननि जी, त पोइ तव्हांजो जेको 10 मार्कुनि जो चऊं जेको क्वेश्चन आहे ऐं 10 मार्कूं हिकिड़ो कैश जेको तव्हांजो मार्कूं आहिनि उहे तव्हां उन तां चऊं हलिया वेंदव हक़ तां। उहे तव्हांजो जेको 10 मार्कूं आहिनि उहे तव्हांजो तव्हांखे कोन मिली सघंदियूं। ठीकु आहे। त इन सिलसिले में मां कोशिशि इहा कई तव्हांखे बि जॾहिं उहे वर्ड मिलंदा त उहे तव्हांखे एतिरा वर्ड कोन मिलंदा, उहे जस्ट तव्हांखे ईअं ॾींदा वर्ड। पहिरियों त तव्हांखे लिखंदा हुआ मुख़्तलिफ़ इराबनि वारा हेतिरा लफ़्ज़ लिखो, या उहे तव्हांखे लफ़्ज़ ॾींदा त बाबा ही जेके फॉलोइंग वर्ड्स आहिनि लफ़्ज़ आहिनि इन्हनि जा मुख़्तलिफ़ माना वर्ड लिखो इराबनि वारा। पोइ तव्हांखे उन हिसाब सां लिखिणो आहे। जेकॾहिं तव्हांखे उहो वर्ड नथो ॾिए त पोइ तव्हां आज़ादु आहियो ऐं तव्हां वटि ओपन ग्राउंड आहे, जेको बि तव्हां वर्ड लिखो लिखी सघो था। जेकॾहिं उहो तव्हांखे हिकिड़ा जस्ट वर्ड ॾिठो 5 खां 7 वर्ड त उन्हनि मां चए थो त हिननि मां इराबी यूज़ करे मुख़्तलिफ़ लफ़्ज़ तयारु कयो, पोइ तव्हांजे लाइ थोरी ॾुखियाई थींदी। उहो उन जे लाइ तव्हांखे ज़हन खे थोरो इस्तेमालु करिणो पवंदो ऐं तव्हांखे वर्ड वरी ॻोल्हणा पवंदा। त अॼोके सिलसिले में जेको लेक्चर हुयो मुख़्तलिफ़ इराबनि वारो, त मुंहिंजे ख़्याल में इहो अॼोको लेक्चर हिते पूरो थियो ऐं असां वरी नेक्स्ट लेक्चर में मिलूं था। थैंक यू सो मच। अच्छा, त गॉइस जेकॾहिं तव्हां CSS ऐं PCS एस्पायरेंट आहियो या तव्हांजो जेको इंट्रस्ट आहे उहो तव्हांजो कन्फ्लिक्ट्स इशूज़ में इंट्रस्ट आहे त उन जी जेका अपडेट तव्हांखे मिलंदी रहे त पोइ काइंडली हीअ असांजो जेको चैनल आहे शफ़क़त ओगाही ऑफिशियल नाले सां इन खे तव्हां सब्सक्राइब करे छॾियोसि त जीअं तव्हांखे अपडेट मिलंदी रहे। थैंक यू।